रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझा मोहतरम दोस्तों, प्यारा भाइरो ऐं बुजुर्गो, अवां जे साम्हूं अल्लाह जे कलाम करीम जंहिं आयत सगोरी जे तिलावत जी मूं गुनाहगार खे सादत हासिल थी आहे, उन में अल्लाह ताला 12 महीननि मां हिकु प्यारे ऐं मुक़द्दस शानदार महीने रमज़ान मुबारक जो ज़िक्र फरमायो आहे। अल्लाह ताला फरमायो त रमज़ान शरीफ़ जो महीनो उहो महीनो आहे जंहिंमें क़ुरान करीम लाथो वियो आहे माण्हुनि जे हिदायत जे लाइ, हक़ ऐं नाहक़ में फ़र्क़ु करण जे लाइ। रमज़ान शरीफ़ जो महीनो निहायत शानदार महीनो आहे। इन जे करे शानदार महीनो आहे जो इन में क़ुरान करीम जो नुज़ूल थियो आहे। नंबर ॿियो, इन शानदार हुजण जी ॿी हैसियत इहा बि आहे जो इन में अल्लाह जल जलालहू अमन वालहू पंहिंजे ॿारनि ते रोज़नि जहिड़ी अहम ऐं निहायत प्यारी इबादत फ़र्ज़ु कई आहे। रमज़ान शरीफ़ जो केतिरो शान आहे, क़ुरान पाक जे लफ़्ज़नि में त सिर्फ़ु इहो आयो त उनज़िल फ़ीहिल क़ुरान, इन में क़ुरान पाक लाथो वियो आहे। ऐं क़ुरान करीम जो ही मक़ाम आहे जो जंहिं राति में लहे उहा राति बि शान वारी, जंहिं शहर में लहे उहो शहर बि शान वारो, जंहिं मलाइक जे हथां अचे उहो मलाइक बि शान वारो, ऐं जंहिं महबूब नबी ते लहे उहो महबूब नबी बि सभिनी खां शान वारो। अल्लाह जल जलालहू अमन वालहू जा बानहू रमज़ान शरीफ़ जे मुतालिक़ मुंहिंजे सुहिणे नबी करीम सल्लल्लाहु ताला अलैहि वसल्लम छा फरमायो आहे, वरी दुरूद शरीफ़ पढ़ो त मां अर्ज़ कयां, बुलंद आवाज़ सां दुरूद शरीफ़ पढ़ो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। प्यारे हबीब करीम अलैहिस्सलाम जो सहाबी हज़रत सय्यदना अबू हुरैरा रज़ी अल्लाह ताला अन्हु राविया सुहिणे हबीब करीम जी ज़ात बरकात खां ॿुधुम नबी से फरमाइनि था पिया त रमज़ान जो महीनो जॾहिं ईंदो आहे, सुभान अल्लाह सुभान अल्लाह, लफ़्ज़ मुंहिंजे हबीब सुहिणे जा कहिड़ा आहिनि, इज़ा दख़ल रमज़ान फुतिहत अबवाबुल जन्नत व ग़ुल्लिक़त अबवाब जहन्नम। जॾहिं रमज़ान जो महीनो ईंदो आहे त जन्नत जा दरवाज़ा खोलिया वेंदा आहिनि, जहन्नम जा दरवाज़ा बंदि कया वेंदा आहिनि। कंहिं बि जाइ जो, कंहिं बि कोट जो, कंहिं बि कमरे जो जॾहिं दरवाज़ो ई बंदि हूंदो त केरु अंदरि वञी न सघंदो। अल्लाह ताला रमज़ान शरीफ़ जी सदक़े एॾी महिरबानी थो करे जो जहन्नम जा दरवाज़ा ई बंदि कराए छॾे, न खुलियल हूंदा न बाना जहन्नम में वेंदा। साईं के छा था फरमाइनि, वसुलसिलत शयातीन, शैताननि खे ज़ंजीर विझी ॿधो वेंदो आहे। बहाना बहाना ठाहींदा आहिनि, यार रोज़ा रखां हा पर अदा शैतान मूंखे ख़राबु कयो। अल्लाह ताला फरमायो तव्हांजो इहो बहानो बि ख़तमु थो कयां, शैतान ॿधाए थो छॾियां। ॿी हदीस में आयो सुलसिलत शयातीन व मरदतुल जिन्न, सरकश जिन्न जेके आहिनि उहे बि अल्लाह ताला ॿधाए छॾींदो आहे त मतां मुंहिंजे ॿारनि खे मुंहिंजे इबादत खां रोकीनि, इबादत खां गाफ़िल कनि, इबादत खां परे कनि। नतीजो छा निकितो त जेको माण्हू शैतान जे ॿधजण खां पोइ शैतान ॿधा पिया आहिनि पोइ बि रोज़ा नथो रखे त नतीजो इहो थो निकिरे त उनजी पंहिंजे अंदर जी ख़बासत आहे, पंहिंजी ख़राबी आहे, पंहिंजी बेकिरदारी आहे, पंहिंजी बेकारी आहे। उनजो वॾो दुश्मन जेको शैतान खां निहायत अहम दुश्मन आहे नफ़्स आहे, उन नफ़्स खे ई मौक़ो ॾेई पंहिंजे ला नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक अल्लाह जो अज़ाब ऐं सज़ा विहाईंदो आहे। मदीने जे साईं जा प्यारा अल्फाज कहिड़ा आहिनि त शैतान ॿधिजी विया, जन्नत जा दरवाज़ा खुली विया, जहन्नम जा दरवाज़ा बंदि थी विया। ॿी रिवायत में आयो त अल्लाह ताला पंहिंजे रहमत जा दरवाज़ा बि खोले छॾींदो आहे। ॿी रिवायत में छा आयो, उनजो रावी केरु आहे, हज़रत सहल बिन सअद रज़ी अल्लाह ताला अन्हु। उहो साईं तो फरमाए त मुंहिंजा सुहिणा नबी फरमाइनि था त जन्नत जा 8 दरवाज़ा आहिनि। हिकिड़े दरवाज़ो नालो आहे रैयान, रैयान निकतल आहे रई खां, माना ढव कराईंदड़। उन खां जेको बि अंदरि वियो
उन जे लाइ ड्रव ई ड्रव हूंदा, न गर्मी हूंदी, न सर्दी हूंदी, न उञ हूंदी, न बुख हूंदी, न तकलीफ़ हूंदी। अल्लाह ताला जी बेपायान नेमतुनि जो मरकज़ हूंदो। मुंहिंजे सुहिणे हबीब करीम जा उम्मतीयो, एॾो अहम महीनो असां वटि अचे, एॾी प्यारी इबादत असांखे मिले जो ॾींहं जो बि अल्लाह ताला जी इबादत हुजे, राति जो बि अल्लाह ताला जी इबादत हुजे, ऐं पोइ बि असीं बेकार बणिजी वेही रहूं त असीं अल्लाह ताला जे बारगाह में कहिड़ो जवाबु ॾींदासीं। साल ही आहे त रमज़ान शरीफ़ में अहम इबादत के रोज़ा आहिनि, उहे कॾहिं फ़र्ज़ु थिया, कीअं फ़र्ज़ु थिया, दुरूद मुंहिंजे साईं ते मिली पढ़ो जीअं मां पढ़ायां त मां तव्हांखे अर्ज़ु कयां, सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। अल्लामा नबहानी मोहम्मद यूसुफ नबहानी रहमतुल्लाह अलैह अनवारे मोहम्मदिया में आंदो आहे त रमज़ान शरीफ़ जा रोज़ा ॿिए सन हिजरीअ में फ़र्ज़ु थिया। मदीने वारो साईं जॾहिं मक्की पाक में हिजरत करे मदीने में आया, सुभान अल्लाह, ताजा चओ सुभान अल्लाह। साईं वॾा महिरबान, वॾा करीम, वॾा रहीम आहिनि। जिते आया उते रंग लाहींदा आया। हिकु अल्लाह जे बाने छा चयो आहे, चए थो अल्लाह अल्लाह अज़मत जूदो नवाले मुस्तफ़ा। महबूब जी सखा बि निहारियो, नवाज़शूं बि निहारियो, जंहिं ते महिरबानी कनि तंहिंजा बेड़ा पार करे छॾीनि। अल्लाह अल्लाह अज़मत जूदो नवाले मुस्तफ़ा, मेरी एक एक सांस है महवे जमाले मुस्तफ़ा। इहे अल्लाह जा बाना जिन खे नबी सां जा दीदार थींदा आहिनि, हबीब जी ज़ियारत जो शर्फ़ हासिल थींदो आहे। उहे भई इहे फ़ैसिला ॿुधाईंदा आहिनि त मेरी एक एक सांस है महवे जमाले मुस्तफ़ा। अॻिते छा बयान फरमाई, चांद सूरज की हकीकत क्या कहूँ रोशन तो है, दिन उवैसे मुस्तफ़ा है शब बिलाले मुस्तफ़ा। केॾी प्यारी ॻाल्हि थो करे, दिन उवैसे मुस्तफ़ा है, यानी जं उवैस करनी महबूब करीम जो आशिक़ हो, ॾींहं इहे महबूब जे जमाल ते मस्त। ॾींहं में केॾी रोशनी हूंदी आहे, केॾी चमक हूंदी आहे, केॾी तजली हूंदी आहे। पूरी दुनिया जो निज़ाम ॾींहं जो हलंदो आहे, पर अल्लाह जे महबूब आशिक़ फरमाए थो त ॾींहं में इहा कहिड़ी कैफ़ियत आहे, ॾींहं मुंहिंजे मुस्तफ़ा जे अॻियां ईअं मस्तानो ऐं परेशान आहे हबीब जे जमाल जे लाइ, जे हज़रत उवैस करनी ग़ाइबाना मस्तु लॻो पियो हो। चांद सूरज की हकीकत क्या कहूँ रोशन तो है, दिन उवैसे मुस्तफ़ा है शब बिलाले मुस्तफ़ा। रात वरी ईअं आशिक़ आहे हज़रत बिलाल हबीब ते आशिक़ हो। अहिड़े महबूब जी ज़ात जॾहिं मके खे छॾे मदीने में हिजरत करे आया, हिकिड़ो साल गुज़रियो आहे, ॿियो साल आयो आहे, ॿियो सन हिजरी आहे। उन ॿिए सन हिजरीअ में मुंहिंजे दिल भर हबीब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात ताबरकात उम्मत ते अल्लाह ताला रोज़ा फ़र्ज़ फरमाया। रमज़ान पाक जी बरकत बयान थी। नबी साईं केतिरा रमज़ान रोज़ा रखिया। अल्लामा नबहानी लिखे थो पियो त महबूबन करीमनि 9 रमज़ान रोज़ा रखिया। घणा रमज़ान था? 9 रमज़ान रोज़ा रखियऊं। ऐं हबीब करीम जी ज़ात ताबरकात जो प्यारो सहाबी फरमाए थो त रमज़ान महीने में जिब्रील ईंदो हो ऐं महबूब करीम सां गॾु वेही क़ुरान जो दौर कंदो हो। जंहिं ताईं हाफ़िज़ सगोरा 11 महीना क़ुरान पाक घटि ॾिसंदा आहियो, जॾहिं तरावीह जो दॿा ईंदो आहे पोइ 2 ॼणा गॾिजी 4 ॼणा गॾिजी वेही ॿुधंदा आहियूं। यार मथां को मौली पुठियां बीहे, मथां को हाफ़िज़ बीहे ॾे घुमरो त जमात अक़ीदो ई रही पवे। जे भेरा ॾींदा आहिनि क़ुरान पाक जा हाफ़िज़, ईअं मदीने वारे साईं जे दरबार में जिब्रील ईंदो हो। कान युदारिसुल क़ुरान, हबीब करीम सां गॾु वेही क़ुरान पाक जो दौर कंदो हो, ॿुधंदा हुआ, ॿुधाईंदा हुआ। एॾो ई प्यारो महीनो जो मुंहिंजा सुहिणा नबी फरमाईंदा पिया त इन रमज़ान जे मुक़दस महीने में जेकॾहिं को माण्हू नफ़िल पढ़े त उनखे फ़र्ज़ जो सवाब आहे। हिकिड़ो फ़र्ज़ पढ़े उनखे 70 फ़र्ज़नि जो सवाब आहे। सुहिणा नबी फरमाइनि था पिया रमज़ान एॾो प्यारो महीनो आहे जॾहिं शाबान जी आख़िरी तारीख़ थींदी आहे। मुस्लमान ईमान वारा रमज़ान महीने जे इंतज़ार में
ओला ॾे निहारींदा चंड भिड़ियो आहे या न, जंहिंखे चंड नज़र आयो चंड ॾिसी ख़ुशि थींदो आहे। मुंहिंजा दिलि भर फरमाइनि था पिया उन ख़ुशि थियण जे सदके दिलि में चवंदो मुंहिंजा मौला वॾा एहसान कई, वॾी महिरबानी कई, एॾो शानदार महीनो मिलाई ज़िंदगी में, ख़ुशि थींदो आहे। रोज़े जी नियत कंदो आहे त मौला हाणे मां रोज़ा रखंदुसि। महबूब फरमाइनि था पिया उन ख़ुशि थियण सां ई अल्लाह ताला उन ते जहन्नम जी बाहि हराम करे छॾींदो आहे। निमाज़ में आहे अल्हम्दुलिल्लाह दर्जो आहे, ज़कात वारो ज़कात ॾे पियो उन महिल दर्जो आहे, हज वारो हज करे पियो उन महिल दर्जो आहे। पर जेकर हज वारो ज़कात वारो रोज़ निमाज़ वारो या नथो करे त का ॻाल्हि कान्हे का, मगर रोज़ो अहिड़ी प्यारी इबादत आहे जो सुतो पियो आहे, खाए न भॼे रोज़ो न, सुतो पियो आहे, हले पियो, सफ़र पियो करे, वेठो आहे कंहिंसां कचहरी पियो करे, हिन जो पसाह जेको आहे सो अल्लाह जी इबादत में शुमार थींदो आहे। एतिरे क़दुरु मुंहिंजा साईं फरमाइनि था पिया त नौम साइम इबादत न, रोज़ेदार जी निंड बि इबादत आहे। निमाज़ निंड में न थींदी, निमाज़ निंड में न थींदी, निंड जे करे वुज़ू हली पवंदो, निमाज़ थींदी कान का। पर जेकर रोज़ेदार निंड में पियो आहे, मुंहिंजा महबूब फरमाइनि था पिया रोज़ो भॼंदो कोन, हिन जा पसाह जेके आहिनि उहे बि अल्लाह ताला जी इबादत में शुमार थींदा, उन जे करे बि अल्लाह ताला जी हिन ते महिरबानी पई थींदी। दुरूद मुंहिंजे हबीब ते वॾे आवाज़ सां पढ़ो। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदिना मौलाना मुहम्मद व अला आलिहि व असहाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा। हज़रत बादशाह पीर सुहिणे रहमतुल्लाह अलैहि खे रमज़ान जे महीने जो क़दुरु आहे, रमज़ान महीने जी शान खे मालूम करण वारा बुज़ुर्ग आहे, उन्हनि खे महसूस हो त हिन अल्लाह जे महीने जी केॾी इज़त ऐं अज़मत आहे। इहो ई वजह हो जो पाण जमद ई ॼाम क़दुरु आहे, रमज़ान महीने जी शान खे मालूम करण वारा बुज़ुर्ग आहे, उन्हनि खे महसूस हो त हिन अल्लाह जे महीने जी केॾी इज़त ऐं अज़मत आहे। इहो ई वजह हो जो पाण जमद ई ॼाम जॾहिं ॼावाहनि संदन जीजल अम्मा खे सीने सां लॻाए थी त पाण खीर नथा पियनि। हिकु अल्लाह जे बारे छा बयानु फरमायो, खुदा के फज़ल से हम पर है साया गौस आज़म का। अल्लाह जी असां ते वॾी महिरबानी आहे जो सुन्नी आहियूं, पर यादि रखो सुन्नीअ में बि केतिरा गैर सुन्नी अची लिक कई अथनि माण्हुनि खे बेवकूफ़ बनाइण जे लाइ, मुझाइण जे लाइ, ख़राब करण जे लाइ। जेकर ज़हर जो माण्हू ॿुधाए थो ज़हर त केरु खाईंदो कोन को, जे चवनि उथंदे त सुन्नी न आहियूं त केरु वेझो ई कोन ईंदो, पोइ फासाइण जे लाइ चवंदा हल त असीं सुन्नी आहियूं। माण्हू असां वटि अचनि, माण्हू असां सां फासनि, माण्हू असां सां ॿझनि, क़ाबू थियनि, उन खां पोइ उन्हनि में आहिस्ते आहिस्ते वहाबियत पैदा कंदा, शीयत पैदा कंदा, रिफ़्ज़ पैदा कंदा, ख़ुरूज पैदा कंदा, ख़ारिजी पैदा कंदा। वेंदे वेंदे कादियानी जहिड़ा दज्जाल मुर्तद उहे बि चवंदा त असीं मुस्लमान आहियूं, असीं नबी जे मुहबत वारा आहियूं। पर अल्लाह ताला पनाह में रखे हिन आख़िरी दौर में मुस्लमानो सुन्नी उनखे यकीन करे मञियो जंहिंजे उथंदे वेहंदे ज़बान ते या रसूल अल्लाह जा नारा हुजनि, या रसूल अल्लाह चवण महबूब आका जे आशिक जो शिआर थी वियो आहे, निशानी थी वई आहे। जंहिंजे दिलि में पीर सां प्यार आहे ऐं हबीब करीम जो प्यारो आहे, उनजो उथंदे वेहंदे या रसूल अल्लाह वारो नारो आहे। मुंहिंजे हबीब जा उम्मतियो दुरूद सभई भला आहिनि, सभई सलातूं भलियूं आहिनि, कहिड़े बि सीरे सां पढ़ो, पर ख़ुसूसन पंहिंजे अक़ीदे खे सुन्नियत खे ज़ाहिर करण जे लाइ इहो दुरूद पढ़ंदा कयो, वॾे आवाज़ सां पढ़ंदा कयो, मस्जिदुनि में पढ़ंदा कयो, मदरसनि में पढ़ंदा कयो, बस जीप में पढ़ंदा कयो, कार गाॾी में पढ़ंदा कयो। छा पढ़ंदा कयो? अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। रमज़ान शरीफ़ जो प्यारो महीनो ऐं मज़ो त रहे जो राति जो तरावियूं पढ़ी अल्लाह ताला जी मिठी इबादत करे वरी मदीने वारे खे सलातो सलाम सां यादि कयो, हबीब आका जी महिरबानी खे बयानु कयो। मुंहिंजा मौला क़ुरान करीम तो ॾिनो आहे, रमज़ान तो ॾिनो आहे, रोज़ा तूं ॾिना हल, पर मालिक इन सभिनी जे मिलण जो वास्तो ज़रियो मदीने वारो आहे। छो न दिलि भर खे बि यादि कंदा कयूं।
साईं फरमाइनि था पिया रमज़ान जो महीनो एॾो प्यारो आहे जॾहिं पहिरीं पहिरीं तारीख़ रमज़ान जो चंड बीहंदो आहे त जन्नत में थधी हीर हलंदी आहे। जन्नत जे वण जा पन पाण में टकरबा आहिनि, उन्हनि मां सुभान अल्लाह जो आवाज़ ईंदो आहे। जन्नत जूं हूरूं पुछंदियूं आहिनि छा आहे, आवाज़ ईंदो त रमज़ान जो चंड धरतीअ ते बीही वियो आहे, शैतान ॿधिजी विया, जहन्नम जा दरवाज़ा बंदि थी विया, सरकश जी नकाबू थी विया। मिठे मुहम्मद जी उम्मत खे मौक़ो मिलियो आहे तो हे पंहिंजे रब खे राज़ी करे हिकिड़े महीने जे महिनत सां पंहिंजे 11 महीननि जा गुनाह बख़्शाए छॾी। साईं अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक़ चार यार हबीब करीम जा परवानो। साईं फरमाइनि था पिया त 11 महीना तो खाधो आहे, तो पीतो आहे, तो घुमियो आहीं, तूं उथियो आहीं, तूं वेठो आहीं, हर शइ तोखे मिली आहे। हिकिड़ो महीनो अल्लाह जे चवण ते पाण खे ॾींहं जो खाधे खां पीते खां घर वारी जी सोबत खां बचा, रोक कंट्रोल कर। मुंहिंजा साईं फरमाइनि था हिकिड़े महीने जे सदके तुंहिंजे 11 महीननि जा गुनाह अल्लाह ताला बख़्शे छॾींदो। ॿी समय आयो मुंहिंजा मदीने जा साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था पिया त क़यामत जो ॾिहाड़ो थींदो, रमज़ान